नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आउं खिलाड़ी या सिलेक्टेड न आहियां जो पंहिंजे वाइदनि तां यू टर्न वठां। गिलगित जी अवाम खे सूबो ज़रूर ॾियणो पवंदो। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त मुल्क जो वज़ीर आज़म बणिजणो आहे त गिलगित बल्तिस्तान जे वोटनि सां बणिजणो आहे। मूंखे 2 भाङे 3 जी अक्सरियत ॾियारियो त जीअं अव्हांखे अव्हांजी ज़मीन जो मालिक बणाए सघां। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़ालिमनि असां खां ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो खसिया आहिनि। आउं इन्हनि क़ुवातनि खे ॿुधाइणु चाहियां थो त काल्ह बि भुट्टो ज़िंदा हो, अॼु बि भुट्टो ज़िंदा आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां ज़ालनि जी जिदोजहद खे अॻिते वधाए रहिया आहियूं। गिलगित जी अवाम खे हमेशह पीपल्स पार्टी ई हक़ ॾिना आहिनि। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आउं खिलाड़ी या सिलेक्टेड न आहियां जो पंहिंजे वाइदनि तां यू टर्न वठां। गिलगित जी अवाम खे सूबो ज़रूर ॾियणो पवंदो। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त मुल्क जो वज़ीर आज़म बणिजणो आहे त गिलगित बल्तिस्तान जे वोटनि सां बणिजणो आहे। मूंखे 2 भाङे 3 जी अक्सरियत ॾियारियो त जीअं अव्हांखे अव्हांजी ज़मीन जो मालिक बणाए सघां। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़ालिमनि असां खां ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो खसिया आहिनि। आउं इन्हनि क़ुवातनि खे ॿुधाइणु चाहियां थो त काल्ह बि भुट्टो ज़िंदा हो, अॼु बि भुट्टो ज़िंदा आहे।